जी चाचा छा थियो आहे? नालो छा आहे? मुझो नालो मुख्तियार अहमद आहे। मुझो सालो होए असां पाण अदी ऐं हबीबुल्ला महरम अब्दुल रशीद नादर अब्दुल रहमान असगर उन मुख़्तलिफ़ बैंकुनि मां पैसा खणी असांजो धार पार हुयो, गैर शादी शुदा हो, असांजा उनजो असांजो वास्तो न हुयो। हाणे उहो मायुनि जे कार्डनि ते बैंकुनि मां पैसा कढाए मुख़्तलिफ़ बैंकूं आहिनि, OCP आहे, सरसो आहे, तरतीब आहे, साफ्को आहे, नालो हुनजो मोहम्मद हुयो। हाणे बैंकुनि वारा कंहिं बैंक जी 50,000 किस्त आहे महीनो, कंहिंजी ₹1,00,000 किस्त आहे, कंहिंजी 30,000 आहे, कंहिंजी 50,000 आहे। बैंकुनि वारा चवनि था असांखे पैसा भरे ॾियो, असां ग़रीब मिसकिन माण्हू पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़ारो था कयूं, असां हिननि खे काॾों भरे ॾींदासीं। असां ते टार्चर कयो थो वञे, असांजे घरनि ते रेट कयो थो वञे, हरासा कयो थो वञे त बाबा हे किस्तूं तव्हांखे ॾियारणी पवंदी, न त हमिलो बि करे तव्हांखां असां पैसा वठंदासीं। ख़ुदा रा असां लाइ इंसाफ़ कयो वञे। उहो असांजो अलॻि हुयो, न असां वटि रहंदो हो, न असांजो वास्तो हो। हाणे असांखे परेशान कयो थो वञे, असां लाइ इंसाफ़ कयो वञे।